अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत उलमाए किराम असांजे हिन दीनी इदारे दारुल उलूम हम्मादिया गोठ मसू खान कलवड़ जे ज़ेरे इंतज़ाम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है तरफ से तव्हां असांजी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे इन नौनिहालन जे इल्म में, अमल में, उम्र में बरकत अता फरमाए। उन्हीं खां पोइ असांजे हिन मुल्क जे अंदर जाते भी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम दीनी इदारा ॾेई रहिया आहिनि मुस्लमाननि जे बचड़नि खे, अल्लाह से उन्हनि इदारनि खे हमेशा हमेशा ता क़यामत आबाद फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, दिल के बेहद खुशी थी आहे जो असांजे हिन इदारे मझां हर साल उलमाए किराम ऐं हुफ़ाज़े किराम फारिग थींदा आहिनि ऐं मदरसो पंहिंजो नतीजो आले इलाके जे अॻियां रखंदो आहे। त असां जेका मेहनत कई आहे, ख़िदमत कई आहे दीन जी, ऐं जेको तव्हां ताउन कयो था, उन तव्हांजे ताउन सां हिन मंज़िल ते रवां दवां आहियूं ऐं हमेशा दीनी इदारनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त जेतिरो थी सघे असां खां अल्लाह साईं दीन मतीन जे ख़िदमत जो कमु वठे ऐं मुसलमाननि जे बचड़नि ताईं अल्लाह जे रसूल जी तालीम पहुचंदी रहे। अज़ीज़ो, असुल मसलो हिन धरतीअ ते अल्लाह जे दीन खे क़ाइम करण जो आहे। असुल मसलो दीन जी ख़िदमत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको दुनिया के निज़ाम ॾिनो ऐं जेको दुनिया के मुआशरे जे अंदर उसूल ॾिना, अहले मदारिस जी इहा ई तमन्ना आहे त अहिड़ा रिजाले कार पैदा थियनि जेके इन नबवी कम खे हिन कुर अर्ज़ जे मथां उजागर करनि ऐं जद्दोजहद करनि ऐं मेहनत करनि ऐं अलम जिहाद खे बुलंद करनि। इन में मुसलमाननि जो, अहले इलाके जो ऐं असांजे पसगिरदाई जो ऐं असांजे दोस्तनि जो असांजे पसगिरदाई ऐं माहौल जो कमु इहो आहे त उहे बि इन दीन जे कम में दीनी इदारनि सां हथ वंडनि। ऐं अॼु असां पंहिंजे हिन दौर हाज़िर खे ॾिसूं था त माण्हू वरी अहले दुनिया जे इताअत में लॻल आहिनि, अहले दीन जो हथ नथा वंढाइनि ऐं अहले दीन सां ताउन नथा करनि, जंहिंजे करे तालीम जो कमु त असां वटि अल्हम्दुलिल्लाह आला मेयार ते पहुचे थो। क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो पैगाम त हर हिक खे पहुचे थो ऐं अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि जा बचड़ा तैयार थी रहिया आहिनि, पर निज़ाम मुस्तफ़ा जे हाल खां असां नाआशिना आहियूं। धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम खे नाफ़िज़ करण में असां पोइते था वञूं पिया।
असुल मसलो इहा शइ आहे त दीन खे नाफ़िज़ कजे ता त जीअं अहल इल्म तबको हज़ूर जे इल्मी फैज़ खां मुस्तफ़ीज़ थी रहियो आहे त अहल इलाक़े जा मुसलमान उन हज़ूर जे ॾिनल निज़ाम खां बि मुस्तफ़ीज़ थियनि, अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु थिए, हमदर्दी जो माहौल पैदा थिए, अखुवत ऐं भाईचारे जी फिज़ा क़ाइमु थिए, ज़ुल्म जो निज़ाम ख़त्म थिए, अदल जो निज़ाम क़ाइमु थिए ऐं ईसार ऐं क़ुर्बानी जो मादो मुसलमाननि में पैदा थिए। अज़ीज़ो, इहे इज्तिमाई कम आहिनि। इनफिरादी लिहाज़ सां, शख़्सी लिहाज़ सां मां जेकॾहिं रोज़ायत थी पयुमि, निमाज़ी थी पयुमि, हलाल खोर थी पयुमि ऐं मां नेक सालिह थी वयुमि, इहा शइ त मुंहिंजे इख़्तियार में आहे त मां तमामु शयुनि खे तर्क करे गोशा नशीनी इख़्तियार करे ऐं हिकिड़ी भली ज़िंदगी इनफिरादी लिहाज़ सां गुज़ारियां। पर यादि रखिजो, उम्मत जे आलिमनि जे मथां इहा ज़िमेदारी बणिजे थी पई त हज़ूर जे उम्मत जे हाल ते रहम करनि ऐं उन्हनि खे हक़ जो जुमिलो चवनि ऐं उन्हनि जी बहितरी जे लाइ सोचनि ऐं उन्हनि में आदिलाना निज़ाम खे क़ाइमु करनि ऐं उन्हनि खे दुनिया जे ख़राफ़ात खां आगाह करनि ऐं ज़ुल्म जो रस्तो रोकनि। छो त मुंहिंजे हज़ूर फरमायो, मर्रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही वइल्लम यस्तति फबिलिसानिही वइल्लम यस्तति फबिक़ल्बिही वज़ालिका अज़अफ़ुल ईमान औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ो, मुंहिंजे हज़ूर फरमायो, जाते मुनकरात खे ॾिसो था, अल्लाह जे रसूल जे निज़ाम सां बग़ावत थींदे ॾिसो था ऐं पुछड़ाई थींदे ॾिसो था त पोइ गोशा नशीनी तव्हांजे कमु न ईंदी, पंहिंजी तक़वा तव्हांखे कमु न ईंदी ऐं तव्हां इनफिरादी लिहाज़ सां पंहिंजे पाण खे जेतिरो बि आला मेयार ते पहुचायो, इहा तव्हांजी तव्हां ताईं रहंदी। पर इलाइक़े खे तव्हांजे वजूद जो कहिड़ो फ़ाइदो थियो, इलाइक़े खे तव्हांजे हुजण जो कहिड़ो फ़ाइदो थियो, जॾहिं त ग़रीब जो झुॻो सड़े थो, ज़ुल्म जी बाहि ॿरी पई आहे, उन ज़ुल्म जी बाहि खे उंझाइण जे लाइ तव्हां कहिड़ो किरदारु अदा कयो, इहा पुछा बि उम्मत जे आलिमनि खां थी। इन जे करे उलमा मैदान में आहिनि। असांजे मथां फ़र्ज़ बणिजे थो अवाम उन्नास जे मथां त असां आलिमनि जा बांह ॾेली, असां उन्हनि जो हथ वंडायूं ऐं असां उन्हनि जी हिमायत में निकिरी पऊं। अल्लाह ताला फरमाए थो, इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे दीन जा मददगार थींदो, अवामिर ऐं नवाहीअ में अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ निज़ाम मुस्तफ़ा खे क़ाइमु करण में, आदिलाना निज़ाम खे क़ाइमु करण में, बेहतर माहौल मुहैया करण में, इलाइक़े मां ज़ुल्म खे ख़त्म करण जे हवाले सां जेकॾहिं दीनदारनि जो साथ ॾींदो ऐं अल्लाह जे दीन जा मददगार थींदो ऐं ख़ुदा जे बाननि जे मथां शफ़क़त कंदो ऐं अल्लाह जे मख़लूक़ ते रहम कंदो त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, क़यामत जे ॾींहुं मां बि तव्हांजो मददगार थियां। पोइ ख़ुदा जी नुसरत दीनदारनि सां गॾु आहे, अल्लाह जी मदद दीनदारनि सां आहे। दुनिया जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दीनदार खे दुनिया में भी अजुर ऐं आख़िरत में भी अजुर अता फरमाए थो। इन जे लाइ असांखे महिनत करणी आहे, इन जे लाइ डुक डोड़ करणी आहे। ऐवाननि में असां पंहिंजा सच्चा माण्हू मोकिलियूं, कानून साज़ इदारनि में असांजा सालिह माण्हू वञनि। अॼु असांजे इलाइक़े में उहे माण्हू था जनम वठनि, उहे माण्हू था इक़्तिदार ते पहुचनि, उहे माण्हू था ऐवाननि में पहुचनि जंहिंजे बगल में 10 चोर हेॾो वेठा आहिनि, 5 धाड़ियल हेॾो वेठा आहिनि, जंहिंजे अॻियां पोयां उहे माण्हू रहजनि जन मुल्क खे खाई तबाह कयो। अहिड़े क़िस्म जा माण्हू इन्हनि जे ज़ेरे साया पलनि था पिया। पोइ मूंखे ॿुधायो त अमुन कारो थींदो? छाजो अमुन थींदो? असांजो ग़रीब जेको कमाए, अल्लाह असां जेका उन जे लाइ रोज़ी लिखी आहे उहा रोज़ी त उनखे ख़ुदा उहे ॾींदो, पर उहो वीचारो पंहिंजे बचड़नि जे लाइ बहिफ़ाज़त दुकान खां घर ते बि नथो पहुची सघे पियो। दग में चोरी थी वई, फुर थी वई, लुट थी वई, ॿार अगवा थियनि था, न्याणियूं अगवा थियनि थियूं,
नंढड़ा ॿार छड़ो शइ वठण जे इरादे सां घर खां ॿाहिरि निकिरनि था। घर वारनि जे लेखे त दुकान वारे चयो त मूंखे ॿार आयो ई कोन, उतां मोटरसाइकिल ते खणी करे वञी कचे में ॿार खे रोआए उनजा आवाज़ भरे करे मालिकनि खे ॿुधाइनि था त तव्हांजो बचो असां वटि। ये हालात थी विया। अड़े हालात जे पेश नज़र तव्हां असांजे मथां फर्ज़ बणिजे थो त असां आलमनि जो साथ ॾियूं। अब आलमनि जो साथ ॾिबो न इंशाअल्लाह। हाणे वक़्तु वेझो आहे, इलेक्शन जे शेड्यूल जो ऐलान थी चुको आहे। इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम हर मोड़ ते, हर तक ते, हर ज़िले जे अंदर पंजा नुमाइंदा बिहार ईंदी। मां अवां सभिनी खे इहा ई गुज़ारिश कयां थो त दीनदारनि जो साथ ॾियो। अॼु वक़्तु अची वियो आहे दीनदारनि जो साथ ॾियो। हज़ूर जे वार जमा सां साथ ॾियो। जेकॾहिं न त पोइ हालात अञा बदतर थींदा, बहितर कोन थींदा। अल्लाह ताला माफ़ी ॾे, अॻिते अञा हले छा थींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे तरफ़ से असांखे दीन ते क़ाइमु रखे, शरीयत ते क़ाइमु रखे, हज़ूर जी इत्तिबा असांखे नसीब फरमाए, मुल्क ऐं मिलत सां ख़ैर ख़्वाही जो अंसर असां में पैदा फरमाए, पाण में मुस्लमाननि में भाईचारो ऐं पाण में उख़ुवत ऐं पाण में सद सुलह ऐं पाण में सिक ऐं मुहब्बत ऐं कलमे वारी मुवद्दत असां में अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाए। क़ौमी झगड़ा हलन था, सुंदराणनि सावंदनि जो ॾिसो केॾो नुक़सान थी वियो। हो बि कलमे गो आहिनि, हो बि कलमे गो आहिनि, पर दीन खां परे आहिनि, जंहिंजे नतीजे में एतिरा क़त्ल थिया आहिनि। असां सभिनी क़ौमुनि खे इहा ई दावत ॾींदासीं त दुनियादारनि खे छॾे करे इन्हनि खे मुस्तरद करे दीनदारनि जो पासो वठो त तव्हां बि महफ़ूज़, तव्हांजा बच्चा बि महफ़ूज़, चादर भी महफूज, चार दीवारी भी महफूज, इलाको भी महफूज, शहर भी महफूज, बर भी महफूज, जंग भी महफूज थी वेंदो। जॾहिं दीनदारनि खे मथे आणींदासीं त इहा फिज़ा क़ाइमु थींदी। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिम्मत अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह असांजे नज़ारे खे हमेशह आबाद फरमाए। अल्लाह ताला असांजे मुल्क खे अमन जो गहवारो बनाए। रब तबारक व तआला असांखे पाण में उख़ुवत ऐं भाईचारे वारी फिज़ा कायम करने की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला मुसलमानन जी हालत राम फरमाए।